लाड़वाइस न्यूज़ में खबरों के सिलसिले के जारी रखने अवां खे टंडे बागे का ख़बर ॾींदा हलूं त टंडे बागे में सिंधी शागिर्द तहरीक जे अॻुवाण लेक्चरार सिराज अहमद हालेपोटो जी पहिरीं वरसी ऐं बहितर समाज अॾण में इल्म जो किरदार जे उनवान सां अवामी तहरीक टंडो बागो तरफ़ां तइलीमी सेमिनार ऐं जलसे आम जो प्रोग्राम कयो वियो। जलसे आम में औरतुनि ॿारनि शागिर्दनि मर्दनि वॾे अंग में शिरकत कई। जलसे आम में मुतालबो कयो वियो त सिराज जे कातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जलसे आम में ॿारनि जो तकरीरी मुक़ाबलो बि कयो वियो। जलसे आम के अवामी तहरीक के मरकज़ी सदर लाल जरवार, मरकज़ी नायब सदर हुरिन निसा पली जो, सिंधियाणी तहरीक के मरकज़ी ऑर्गेनाइज़र उमरा समूह, सिंधी शागिर्द तहरीक के मरकज़ी सदर आतिफ मल्ला, अवामी तहरीक ज़िले बदीन जे सदर जाखरो नुआणी, अवामी तहरीक ज़िले ठठे जे सदर मिठा खान लाशारी, अवामी तहरीक मीरपुखास जे सदर अमीर बख्श जरवार, सिंधियाणी तहरीक के मरकज़ी अॻुवाण मुरबत हालेपोटो, अज़मत हालेपोटो, अवामी तहरीक के मरकज़ी अॻुवाण अयाज़ खोसो, नूर नबी पली जो, अमीरोमल सुमार हालेपोटो, सुलेमान हालेपोटो, अदीब अमर खत्री, तइलीमदान प्रोफेसर इस्माइल मेमण, फातिमा हालेपोटो ऐं ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कयो। जलसे आम के ख़िताब अवामी तहरीक के मरकज़ी सदर लाल जरवार चयो त मुल्की हुक्मराननि पाकिस्तान ठहण खां वठी मुल्क जी मज़लूम क़ौमुनि जी वसीलनि ज़मीनुनि शहरनि ते कब्ज़ो करे ताक़त जे ज़ोर ते नंढनि सूबनि जी फुरलुट कई आहे। हुक्मराननि ख़ूबसूरत नारनि जो आड़ में सिंध समेत मज़लूम क़ौमुनि जो बदतरीन नाले में सिंधी ज़मीनुनि ते वलार जारी आहे। ज़रई इन्क़लाब जे नाले में सिंध जी 52,713 एकड़ ज़मीन ग्रीन कारपोरेट प्राइवेट लिमिटेड कंपनी के ॾियण बैदि कराची के 1.5 लाख एकड़ ज़मीन साॻी कंपनी के नाले में ज़मीन ते कब्ज़नि खे रद्द करे इन्क़लाब ज़मीन हारे खे ज़मीन ॾियण सां डेरिया टाउन DHO लफ़ाराबाद जहिड़ा रिहाइशी मनसूबा जोड़े सिंध में नओं इसराइल क़ाइमु कयो वियो आहे। सिंध में हिकु पासे ज़मीनुनि जी नीलामी कई वञे त ॿिए तरफ़ सिंध में धारियुनि जी लोध हाणे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। अफ़गानियुनि समेत समूरनि गैर मुल्कियुनि जी नेकाली लाइ ऑपरेशन सिंध में किथे बि नज़र नथो अचे। रिपोर्ट दोस्त मोहन चांडियो, लाड़वाइस न्यूज़ टंडो बागो। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ विज़िट करियो लाड़वाइस न्यूज़।